हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल ग़ुलाम सेन जी छा अचण वारी एपिसोड आख़िरी एपिसोड आहे। ड्रामो बंदि थियण वारो आहे, ख़तमु थियण वारो आहे या अञा केतिरो हलंदो। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, ड्रामो न बंदि थियण वारो आहे न जल्दी ख़तमु थियण वारो आहे। हा, इहो आहे 50 खां पोइ ही आहिस्ता आहिस्ता ख़तमु थियण जी तरफ़ पहुची वेंदो ऐं तमामु जल्द, मतिलबु वधि में वधि 2-3 क़िस्तां या 5-4 क़िस्तां एसी ताईं थी सघे थो या 2 हफ़्तनि ताईं हलाइनि। पोइ ग़ुलाम सेन ड्रामे खे खोटा आहिनि ऐं ग़ुलाम सेन ड्रामे जो आख़िरी सीन सुठा हूंदा, विच में मज़ो छॾाइजी वियो हुयो। इंशाल्लाह आख़िरी सीन जेका आहिनि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उहे ज़बरदस्त आहिनि ऐं एक्शन बि आहे ऐं आख़िरी सीन में दुख जा बि आहिनि ऐं कुझु सुठा सीन आहिनि ऐं ग़ुलाम सेन जी पंहिंजी आख़िरी सीन में एंट्री बि आहे। तमामु जल्द दोस्तो इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा ऐं ड्रामो त ज़बरदस्त हुयो। 2-3 क़िस्तनि जे करे विञाइजी वियो त वरी कमु ख़राबु थी वियो। वरी आख़िरी क़िस्त जेका हाणे 48 आई, उन ॾाढा सुठा व्यूज़ खयां, 15-16 हज़ार ते पहुची चुकी आहे। पहिरियों अंदरि 4-5 हज़ार ते बीह रहियो, न त 20-25-30 हज़ार व्यूज़ खणंदो। हिन जी सुठी व्यूअरशिप हुई। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। उमेदु कंदा त लाइक, सब्सक्राइब, शेयर ज़रूरु कंदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।